शाहिद खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु जी अपडेट हिकु ज़बरदस्त ऐं बहितरीनु अपडेट आहे, ख़ासि करे उन दोस्तनि जे लाइ जेका कमेंट कंदा आहिनि उन्हनि खे अॼु उन्हनि जो जवाबु बि मिलंदो हिन नंढिड़े वीडियो में। अॼु हिन हक़ीक़त में हिन वीडियो खे अगरि तव्हां आख़िर ताईं न ॾिठो तव्हां पंहिंजी अपडेट सम्झ विञाए वेठा। दोस्तों काफ़ी दोस्तनि जा काफ़ी ॾींहंनि खां कमेंट अची रहिया आहिनि त यार जेको उम्मीद अली कलवड़ यानी उर्फ़ ओठो जो किरदारु जंहिं ज़हर ज़िंदगी में निभायो, इहो जेको आहे दुलाब ड्रामे में हुयो ऐं जे अगरि इहो पंहिंजा वेरी ड्रामे में हूंदो त उहो ड्रामो कामयाबु थी वेंदो, अगरि जे उन में न हूंदो त उहो ड्रामो कामयाबु न थींदो। जे वेरनि जी बस्ती में ओठो हुजे हा यानी उम्मीद अली कलवड़ हुजे हा त ड्रामो अञा वधीक ज़बरदस्त थी हा, पर उहो न आहे, तंहिंजे करे उहो ड्रामो कामयाबु न आहे थियो। इन में केतिरी सदाकत आहे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों हक़ीक़त पुछो, उम्मीद अली कलवड़ वॾो हिकु बहितरीनु अदाकार आहे। उन जो किरदारु जंहिं ड्रामे में हूंदो आहे उहो ड्रामो वाक़ई वॾो मशहूरु थी वेंदो आहे। जिन दोस्तनि इहे कमेंट कया उहे बि पंहिंजी जाइ ते सही आहिनि, छो त उहो उम्मीद अली कलवड़ जा यानी फैन हूंदा, उन्हनि घणा कमेंट इन जे बारे में कया। पंहिंजा वेरी में त ड्रामे में ज़रूरु उम्मीद अली कलवड़ हूंदो, उनजी एंट्री थींदी, लेकिन वेरनि जी बस्ती में उनजी एंट्री न थी। ईअं नथो चई सघिजे त उनजे करे हू फ्लॉप पियो आहे, लेकिन कामयाबी पंहिंजी आहे।